नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां इस्लामाबाद का खबर ॾींदा रहूं त जमियतुल उलमा इस्लाम फैज सरबराह मौलाना फजलुर रहमान के आज़ादी मार्च जे लाइ कोट लखपत जेल जे कैदी 50 करोड़ रुपया पहुचाया। मुल्क जे सीनियर सहाफ़ी आरिफ हमीद मज़कूर इंकशाफ हिकु निजी टीवी जे शो में कयो आहे। हिन चयो त मौलाना फजलुर रहमान लंडन में मौजूद MQM जे अॻुवाननि सां बि राब्तो कयो आहे। सीनियर सहाफ़ी वधीक चयो त नून लीग शरीफ ख़ानदान खे बचाइण जे लाइ मौलाना जे ज़रिए हुकूमत ते दबाव विझणु चाहे थी। हिन चयो त इहा हुकूमत जी नाअहली आहे, जंहिं सबबि मौलाना हीरो बणण लाइ न त जंहिं शख़्स वटि 4 सीटूं आहिनि उहो अकेलो कीअं एतिरो वॾो एहतजाज करे सघे थो। यादि रहे त JUI जो आज़ादी मार्च 27 अक्टूबर ते कराची खां शुरू थींदो ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां काफ़िला 31 अक्टूबर ते इस्लामाबाद में दाख़िल थींदा। JUI कराची डिवीज़न जो काफ़िलो सोराब कोट मां सुपर हाईवे तां आज़ादी मार्च जी शुरूआत कंदो। हैदराबाद डिवीज़न जो जुलूस 1 वॻे सुपर हाईवे ते आज़ादी मार्च में शामिल थींदो। ॿिए तरफ़ नून लीग बि एहतजाज में शिरकत जे हवाले सां हुकूमत अमली तयारु करे वरिती आहे, जंहिं जो ऐलान 16 अक्टूबर ते कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।